वॾे वज़ीर मुराद अली शाह जो सीसीआई इजलास में कामयाबी खां पोइ इस्लामाबाद खां कराची पहुचण ते शानदार इस्तक़बाल कयो वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इत्तफ़ाक़ राय खां सवाइ हाणे को बि केनाल न ठहंदो। सिंध सरकार केनालुनि वारे मंसूबे ते पंहिंजो वाज़ेह मौक़िफ़ पेश कयो। वॾे वज़ीर मुराद अली शाह इस्लामाबाद खां कराची एयरपोर्ट पहुतो, जिथे सूबाई वज़ीरनि, असेंबली मेंबरनि ऐं जियालनि वॾे वज़ीर मुराद अली शाह जी आजियां करे मथस गुलनि जी वर्खा कई। उन मौके ते मेड़ाके खे ख़िताब कंदे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इत्तफ़ाक़ राय खां सवाइ को बि केनाल न ठहंदो। सिंध हुकूमत मंसूबे ते पंहिंजो वाज़ेह मौक़िफ़ पेश कयो। केनालुनि वारी रिथा हाणे ख़त्म थी वई आहे। उन जो त सदर ज़रदारी बिलावल भुट्टो जे चवण ते वज़ीर आज़म सीसीआई जो इजलास सॾायो। बिलावल भुट्टो जेका ॻाल्हि 4 अप्रैल ते कई हुई, इजलास में उहे ई फ़ैसिला थिया। केनाल मंसूबो ख़त्म थियण ते सॼे सूबे जे अवाम खे मुबारकबाद पेश करियां थो। वॾे वज़ीर मुराद अली शाह वधीक जो त सभु मुतहद आहियूं ऐं पंहिंजे मुल्क जो दिफ़ा करण ॼाणियूं था। भारत जो हर मंसूबो नाकाम बणायो वेंदो।